अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है HRJDO न्यूज़। यहाँ वज़ीर उन्नड़ नवाबशाह वेझो ॻोठ मोहम्मद हयात रिंद में सिंध सरकार तोड़े तलीम खाते जी बेध्यानीअ सबबि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जा शागिर्दनि सां गॾु ॻोठाणनि जो स्कूल जे बिल्डिंग फर्नीचर ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठ वासियुनि हाकिम रिंद, स्कूल जे हेडमास्टर मुमताज़ रिंद, सोशल वर्कर अबू आमिर लाखो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असांजो स्कूल 1996 खां स्कूल मंज़ूर थियण खां पोइ सहूलतुनि खां महरूम आहे। न बिल्डिंग, न ग्राउंड, न बिजली, न ॿियूं बुनियादी सहूलतूं आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि उहा आहे त ॿार ज़मीन ते वेही तइलीम पिराए रहिया आहिनि, जेके पढ़ी करे मुस्तक़बिल जो माज़ी बणिजी सघनि था, पाकिस्तान जो नालो रोशन करे सघनि था। उस्तादनि जो चवणु आहे त असां वटि 92 शागिर्द आहिनि, असां वटि बिल्डिंग जी सहूलत बि न आहे। छोकिरा ऐं नियाणियूं कचे कमरे जे ज़मीन ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। असां तक जे MPA गुलाम क़ादिर चांडियो वटि विया आहियूं ऐं तइलीम खाते जे ऑफिसरनि वटि विया आहियूं, पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। ख़ाली दिलासा ॾेई वापसि मोकिले छॾीनि था। हिननि सूबाई हुकूमत समेत पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वस वारनि खे अपील कई आहे त असांजे ॻोठ जे स्कूल खे बुनियादी सहूलतूं फराहम करे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।